ज़हर ज़िंदगी रुखसार बेगम मूंखे पूरी पूरी पक्का तो ओठो पंहिंजी बेइज़तीअ जो पलांद वठण लाइ कमाल खान जे निकाह में गंद ज़रूर कंदो। जेकॾहिं कमाल जी सोच कमु नथी करे तव्हां त बेवकूफ़ न आहियो न। निकाह वक़्तु सब्र करे अकुल खां कमु वठी ओठे जी चाल खे नाकाम बणायो। बाबा तव्हांजी तबीयत ठीक है ना? बाबा मुंहिंजी तबीयत ठीक आहे, तूं अञा परेशान न थी बचा। जेकॾहिं तुंहिंजे दिमाग़ में इहा सोच न हुई त पोइ मुंहिंजी जाइ ते तूं वेठी कीअं हुईं? गलती थी वेई जीजा, ॿीहर अहिड़ी गलती न थींदी। तूं फर्श ते आहीं, फर्श ते पुॼण जी कोशिशि कई न त इहो घाटो भॼी पवंदई। असां त इहो ई सम्झोसीं त घर में सॾे ॾेई विया हूंदा, पर तूं अञा असां खां थो पुछी? न बा, घर त को सॾी नाहे आयो, न औरतुनि जो न ई मर्दनि जो। पोइ बंदूक ठोकियोसि कहिड़ो लाचारा, बग़ैर दावत जे उते वञी वणायूं पाण खे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।